सारंग किथे आ? फोटे जी थी सोनीअ खे अगवा करे वियो आ। किथे आहे सारंग? साईं रब तो जाने, मुखे का खबर ना है तो सारंग किथे आहे। पर इहो एहसान एतिरो घणो त कोन्हे जो तव्हां फोन करे थे क्यों चओ। एहसान त एहसान हूंदो आहे न, नंढो हुजे चाहे वॾो। कच्ची हलणो आहे चाची सावण वारनि वो देर छा जी आहे, हल त हलऊं। मूं बेवस जी मदद कर। ॾिसी थी त सोभल खान ऐं डूंगर खान जा जहिड़ा वधी विया आहिनि। विढ़न सां न लताड़जन बूढ़ा। ईअं त सदिन खां थींदो आयो आहे। ए हे केरेस वरी कॾहिं दीदार कराई? जॾहिं दिलि सां यादि कंदी आहे मां हलियो ईंदुसि। अड़े पंहिंजो नालो ॿुधाए। नालो साईं? जुमो। तव्हां रुगो नशो कोन कंदा आहियो, पर नशे जो वापार बि कंदा आहियो। बेडो ही ॻोठ जा माण्हू पुलिस ॿधियो थी वञे। साईं तव्हांजे हूंदे एॾो अंधेर। सूबेदार लॻे थो तूं बि क़ाबिल आहीं। मोकल ॾिए आहे, पर उन जो हिकु शर्त अथई, मञींदी है? साईं वॾा, शर्त किधरे ही चाकू जहिड़ो त न हूंदो न? थी सके थो त अहिड़ो शर्त हुजे त पोइ। न साईं वॾा, ईअं न कजो। अहिड़ा शर्त अव्हां जी शान ऐं मान खे नथा सुहिनि। मां साम आहियां, अव्हां वटि सारंग जी अमानत। साईं, अमानत ज़मीन बि कोन ॻींदी आहे। इहो सच आहे सोनी, अमानत ज़मीन बि नाहे ॻींदी। पर मां हिन दिलि खे छा कयां जंहिंखे तो तड़पायो आहे। तो मूं एतिरो वक़्तु तोसां हिन दिलि जी ॻाल्हि न कई, उहो इन्हीअ करे मन तोखां सारंग विसरी वञे, पर सारंग तोखां न विसरियो आहे। न साईं, सारंग खे विसार मुंहिंजे वस में न। मां हे हथ थी ॿधां, मूंखे ई सारंग खे मोकिलियो त असां हितां हलिया वञूं। ही महल ऐं माड़ियूं, ये शइ इशरत। सोनी, छा ही सप जो सप सारंग जे मट न आहिनि छा? न साईं, मूं अबे अमर जो प्यार ऐं माइटनि मिटनि जी मोहबतूं सारंग तां कुर्बान कयूं अथमि। साईं, ही सिर सां ऐं सिसी मुंहिंजी इज़त ऐं गैरत सभु सारंग जी अमानत आहिनि। वॾी का बदनसीब आहीं। रो जेतिरो रोई सघी थी पंहिंजी क़िस्मत ते रो। बदनसीब सारंग सारंग। गुलण, मूंखे ख़बर पइजी वई त न तुंहिंजो धणी या न धोकी, अकेलो आहीं, अकेलो तूं। हाँ साईं, दुनिया में वेझो मिट भा सारंग हुयमि, उनजी त सज़ा पे लोरियां। को संगती साथी, यार, को दोस्त? साईं, दुनिया में चाहे पिण वारा यार त खोड़ हुया, पर हींअर हिकिड़ो आहे जेको मूंसां गॾु आहे। कहिड़ो? साईं, कलम जंहिंसां लिखी पंहिंजा हाल ओतियां पियो। हिकिड़ो शर्त आहे, तोखे आज़ाद कंदुसि, पर मुंहिंजी तारीफ़ में हिकिड़ो शेर लिख। सूबेदार साहब, मुंहिंजो नालो गुलण आहे ऐं मां पंहिंजे ज़मीर जो सौदो नथो करे सघां। ही क़ैद खाना ऐं सहूबतूं मुंहिंजे ज़मीर खे ग़ुलाम बणाए नथियूं सघनि। ॾाढो ॾिंगो आहे। संतरी, हिनखे आज़ाद करीसि। वञो। हेलो हेलो, सोभल खान? हाँ, मूं तव्हांजे ॻोठ हाणे गुलण खे आज़ाद करे छॾियो आहे। इहा तुंहिंजी महिरबानी आहे सूबेदार साहब, पर
बहुत खाने हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ मां बि उसूल वारो माण्हू आहियां तूं वरी बि जांच जूच कर जे मुराद सुलेमान जो कातिल आहे त मां पाण पंहिंजे हथनि सां मुराद खे तुंहिंजे थाणे ते पुॼाईंदुसि पर सूबेदार जे हिन ॾोह जो को ॿियो आहे ज़िमेदार त उन ते केस दाख़िल कर सूबेदार जे तो इंसाफ़ वारो कदम न खयूं त हाणे तुंहिंजी ऐं असांजी मुलाक़ात कोर्ट में थींदी सोबल खान ॾाढो महांगो पइजी वियो वालेकुम अस्सलाम अचो 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 प्लीज कीअं आहियो नाज़िर साहब तव्हां अल्लाह जे लखे सां तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे बिल्कुलु ठीकु अॼु को ॾींहुं त भागनि वारो आहे नादिर खान अकेला अकेला वेठा आहियो अवां बि त अकेला आया आहियो असां त तन्हा ई पसंदि आहियूं ॿुधो अथमि त अकेलाईअ में इंसानु तमामु घणो सोचींदो आहे ऐं तमामु घणे सोचण वारो माण्हू बीमार थी पवंदो आहे असां त पंहिंजी तन्हाई किताबनि सां दिलि विंदराए दूरि कंदा आहियूं तव्हां ॿुधायो असां सुठनि दोस्तनि जी यादगिरीअ में अकेलाईअ खे महफ़िल सम्झंदा आहियूं ख़ुशि नसीब आहिनि उहे माण्हू जंहिंखे सच्चा ऐं सुठा हमदर्द दोस्त मिलंदा आहिनि छा अव्हां वटि सुठा ऐं हमदर्द दोस्त कोन्हनि जी आहिनि त बि को हिकु त ठाहिणो आहे न वॾे भाॻनि वारो हूंदो उहो हा बिल्कुलु काश थी सघे थो नादिर साहब ईअं हुजे जीअं तव्हां सोचियो पिया खे मां हलां पई काफ़ी देरि थी वई आहे दिलि त चवे थी अञा कुझु देरि वेहिजे पर जेका तव्हांजी मर्ज़ी चलो ख़ुदा हाफ़िज़ ख़ुदा हाफ़िज़ भागल ओ भागल ओ जी साईं अचां थी अचां जी साईं नंढा भागल सोनी काथे आ साईं सोनी हिते ई हूंदी गैस पाणी तो प्यारे हा साईं चवांसि थी साईं पाणी हिननि बाहुनि में चूड़ियूं हुजनि हा त सुठो हो सोनी चूड़ियूं वठी अचां त पाईंदी न साईं असीं चूड़ी पाइण जा हेराक न आहियूं सोनियूं चूड़ियूं बि न पाईंदी न साईं के बि न तव्हां पंहिंजी शादी लाइ ठाराए रखो सोनी हिराज होत खान रेस सोबल खान आयो मूं वटि खेर में सर तुंहिंजी शिकायत कर सर नादिर खान ऐं मुराद डूंगर खान जे केटी वारे बंगले ते हमले करण में घुरबल आहिनि रेस सोबल खान त पंहिंजे पुट ऐं मुराद खे बचाइण थो चाहे सर पर उते जेको माण्हू मरी पियो हो केरु हो सर उहो मुराद जो भाउ हो हिकु भाउ मरी पियो ॿिए खे तूं गिरफ़्तार थो करीं सर
सोभल खान जे इशारे ते मुराद पंहिंजे भाउ खे मारियो आहे। पर छो? रेस डूंगर खान खे फासाइण लाइ सोभल खान ड्रामो रचायो आहे सर। इहो ग़लति आहे। तूं डूंगर खान खे एतिरो साथ छो थो समझी? इहो तोखे अहिड़ी फिल्म गिची में विझंदी जो तूं टीप खाई वञे। डूंगर खान वॾो बदमाश माण्हू आहे। डूंगर खान जे केतिरनि ई ग़लति फ़ैसिलनि जे करे माण्हू मारिजी विया आहिनि। के खानदान पाण में तकरारी बणिजी विया, के ग़रीब संदसि राज मां लॾे विया, के भागेला थी विया। तूं उन्हनि माण्हुनि जी बदमाशी खे न सम्झंदे। पर जा पेर पुख़्ता कर। सोभल खान तुंहिंजी शिकायत DPO साहब वटि करे आयो आहे ऐं तो वटि सारंग जो भाउ गुलण लाकअप में हो छा? हाँ साईं। सोभल खान उनखे वठी DPO वटि पेश कयो। नौकरी करणी अथई या न? सर मुंहिंजो मतिलब। तूं नादर ऐं मुराद खे फ़िलहाल गिरफ़्तार न कर। इन्वेस्टिगेशन मुकमिल कर। तूं कंहिंजी बि दुर न थी। नादर ऐं मुराद परे न आहिनि। जी सर। छा पियो चवे दिलदार? सदोरी आऊं त हिन मेलात में उन मेड़े कपिड़े जी आहियां जंहिंसां हर को बूट साफ़ करण जी कोशिश थो करे। ऐं शिकायत कंहिं कंहिंसां कयां? जेकॾहिं आऊं शिकायत कंदसि त छा थी पवंदो? आइंदा जेको बि दिलदार कमु चवई न कंदी करेसि। ऐं हा, राति तोखे सारंग सां मुलाक़ात कराइण वठी हलंदसि। सदोरी आऊं तुंहिंजा एहसान कॾहिं कोन विसारे सघंदसि। तुंहिंजा थोरा मूंखे सॼी ज़िंदगी यादि रहंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम चाचा। चाचा मुंहिंजी सज़ा आख़िर कॾहिं ख़तमु थींदी? सज़ा जी मूंखे का ख़बर कान्हे परदेसी। बाक़ी तुंहिंजी सिफारिश वधंदी थी वञे। इहो कीअं? इहो त ॿुधा न चाचा। बाबा इहा ख़बर तोखे राति पइजी वेंदी। चाचा यारो ॾिस मूंसां मज़ाक त कोन थो करी न? आस्ते ॻाल्हाए बाबा। मूंखां सरदार जी धी तुंहिंजे बारे में पुछे पई। लॻे थो त तोखे तुंहिंजी ज़ाल सां मिलाईंदी शायदि। चाचा ख़बर त अहिड़ी ॿुधाई थी जो दिलि चए थी तोखे वात मिठो करायां। पर छा कयां, मूं वटि ॻोड़नि खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। बाबा जेकॾहिं न सरदार जी धी राज़ी थी पवई त पोइ पऊं ॿारहा। ॿियो तोखे छा खपे? हा चाचा, बसि अलाह कंदो नेठि त का वाह खुलंदी। इंशाअल्लाह ताला। होद खान मूंखे पहिरियों ई ख़बर हुई त सोभल खान खे विथी मिली वई न त हू नादिर ऐं मुराद खे केस में फासाइण खां बचाए वेंदो। सरदार साईं, हूअं बि मुराद ऐं नादिर असली कातिल त न आहिनि। सलेमान जो असली कातिल त तव्हांजे पुठियां बंदूक खणी बीठो। पोइ हाणे तूं केस खे गाॾी कंदे? असली कातिल त रुस्तम आहे। चइबो त तूं रुस्तम खे चालान कंदे छा? सरदार साईं, केस जो पुरावा करण लाइ घटि में घटि 2 माण्हुनि खे त चालान करणो पवंदो न। उहे 2 माण्हू कहिड़ा चालान कंदे? सरदार साईं, तव्हां जिन जा नाला ॾियो। छा तूं सोभल खान जे राज जा 2 माण्हू चालान नथो करे सघीं छा? हिकु त मुराद खे रूपोश ॾेखारे छॾ ऐं ॿियो सोभल जेको हारी नारी पकड़े उनखे चालान करे छॾ। न साईं, मां ईअं नथो करे सघां, छो त मुराद फोतीअ जो भाउ आहे ऐं हुनजो तालुक़ु सोभल खान जे राज सां आहे। जे मां ईअं कंदुसि त सोभल खान हाई कोर्ट में मूं ते केस कंदो। न बचंदी मुंहिंजी नौकरी ऐं न बचंदुसि मां। चइबो त होत खान सोभल खान जी धमकियुनि में अची तूं बाज़ी हाराए वेठे न? साईं, DSP ऐं DPO साहब जन मूंखां पासीरा आहिनि। हाणे हीअं कर, हिकिड़ो कमु कर, तुंहिंजे लाकअप में
मुझे राज जा जेके ॿ माण्हू आहिनि, जुम्मो ऐं फतू मवाली, अरे बाबा उन्हनि खे वञी चालान करे छॾ। वाह सरदार साईं वाह, वाह जी सलाह ॾिनी अथव। मां हाणे ई ईअं ई थो कयां। चङो, मोकिलाणी न आहे। माशाल्लाह। सरदार साईं, औत खान जो त सफ़ा हाल ई कोन्हे, ॿियो वरी छा? अरे रुस्तम, पुलिस जे माण्हूअ ते कहिड़ो एतबार, राति जो चोरनि सां गॾु, वरी ॾींहं जो भाग्यनि सां बि गॾु। छो सच था साईं? अलाह सड़ाई कंदो। सोनी, अॼु त तुंहिंजी सूंह ऐं सिंगार जो जवाब ई न आहे। सारंग, अॼु खां तूं मुंहिंजो हाकिम आहे ऐं आउं तुंहिंजी बानी आहियां। न सोनी न, तूं मुंहिंजे दिलि जी ऐं मुंहिंजे हिन घर जी मालिकियाणी आहीं। मतां सिक पूरी थी वञे पोइ ॾुख ॾींहुं तोखां सिवा पंहिंजी हयाती ऊंदा ई राति जियां सम्झंदो हुयुसि। मस मस त दिलि जे अङण ते इहो ॿरंदो ॾिठो अथमि। अहिड़ा वहम ऐं विसविसा न कंदी कर। शल सदाई मुरकंदो रही सारंग। मुंहिंजी हयाती जा ॾींहं बि तूं माणी, मुंहिंजी इहा ई दुआ आहे। तो बिना ही हयाती कहिड़े कम जी? मुंहिंजो जीअण मरण त तोसां ई आहे। सारंग? सोनी? हाँ सारंग, तुंहिंजी बदनसीब सोनी। सोनी पर सारंग, पंहिंजी सोनी सां न ॻाल्हाईंदे छा? हाणे त सोनी सॾाईंदे बि शर्म थो अचे। मां त हाणे पितल सॾाइण जे लाइक़ बि न रही आहियां। छा ॻाल्हायां सोनी? मां त तुंहिंजे अॻियां अखियूं खणी ॾिसण जे क़ाबिल न आहियां। मुक़दर में त इहे ॾुख ॾोलावा ऐं जुदायूं शायदि लिखियल आहिनि। मां शर्मिंदो आहियां तुंहिंजे अॻियां सोनी। मूंखे बख़्श कर सोनी। सारंग, पाण जीअरे मिलूं अलाए न, मां त आज़ादी जो सभु वाटूं बंदि थी ॾिसां। हिम्मत न हार सोनी। हे क़ैद खाना, विछोड़ा ऐं सोबतूं असांजी मोहबत जो इम्तिहान आहे। मां सलाम थो कयां ज़ालिम सरदार जी खे, जंहिं तो मजबूर क़ैदियाणीअ ते तरस खाधो आहे, ऐं उमेद थो कयां त असांजी आज़ादीअ में बि असांजी मदद कंदी। सारंग, सरदार त असांखे आज़ादु करण जी वाट ई नथो वारे। हाणे त मूंखे सरदार जे रवैये खां ख़ौफ़ थो लॻे। सोनी, तूं चई त हींअर ई भॼी हलूं, पोइ मरूं या बचूं? न सारंग, जंहिं मौसम पंहिंजी मुलाक़ात कराई आहे उन जे विसाव खे जियो रसण सुठी ॻाल्हि त न आहे न। जीअं तूं चई, मूं त सिर जो साम्हूं लाथो आहे, भला हे जीअण बि कहिड़े कम जो? हा, पर एतबार बि का शइ हूंदी आहे सारंग। ठीकु आहे, पर जे ॿी मुलाक़ात ते अची त पाण सां गॾु हे शीखूं कटण लाइ आरी ब्लेड ज़रूरु हथु खयूं अचिजां। मां पाण तो वटि पहुचंदुसि ऐं पोइ भॼी हलंदासीं। ठीकु आहे सारंग, हाणे मां वञां थी। सोनी, दिलि त नथी चए, पर
सिद्दीक जी साईं। ॻाल्हि ॿुधाए कमदार खे नियापो न ॾिनुई छा? साईं उहो चई आवांसि पुट सिधो ईंदो हूंदो। साईं कमदार बि मस मस कोड़कीअ में फाथो आहे, हुन बि घणनि जा खीर खारिया आहिनि। बाबू अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बाबू वे मथे वे। दे ख़बर सिद्दीक, तो पंहिंजे अखियुनि सां दादले खे सचू वारा सां वेंदे ॾिठो? हा साईं, मां खीर कपाए वापसि आयुसि पे त मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो सचल ऐं संदसि धीउ पुटु स्टावत बीठा हुआ ऐं दादले उन्हनि खे पैसा ॾिना पे। पैसा ॾेई ऐं बस में चाढ़ींदे मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे साईं। बस ठीकु आहे। ॿुधी कमदार? हा साईं ॿुधुमि। हा साईं, इन वात ॻाढ़े छोरे लाइ राज रोले विधो होसीं न? हा साईं। हा साईं जा पुट, इन वात ॻाढ़े छोरे लाइ राज रोले विधो होसीं न? हा साईं। हा साईं जा पुट, चोरनि सां बि पूरा त साधन सां बि पूरा। अड़े तो जे करे असां हेॾा जबल जाॻियासीं, ठगी बि तो असां सां कई। रुस्तम जी बाबा। हिन कोड़ त खंडे। अड़ो उथ माफ़ी। चाची रे माफ़ी? हाँ चाची माफ़ी? हाँ मुझे लची ना जेके ॾिस बाबा नंढो थी वॾो थियो आहे तो वटि बाबा। साईं हिकु ॾींहुं त पुटु थम छा कयां बाबा, मजबूर आहियां। रहम कर बाबा, माफ़ करे छॾीस बाबा, ही दफ़ो माफ़ करीस बाबा। सही तो मारई मोतार, सही तो करई, अञा बि कुटई भले। माण्हू छा चवंदा? हा छा चवंदा माण्हू? हाणे अहिड़ा छा चवंदा रे त कमदार पुटु कमदार साम्हूं मोचड़ा पियो खाइड़े। है बि त अहिड़े दादला, तो त मुंहिंजो पटको लहरायो आहे, तो पटको लहरायो, तो ई त पटको मुंहिंजो लहरायो आहे। भले त अञा कुटई, भले त कुटई, अञा भले त कुटई रे, त कुटई यार। जल्दी जल्दी चाय पी, कम ते न वेंदे छा? अदी गरम चांहि पियां, ज़ुबान सड़ी पए त पोइ। ऐं कम? अदी कम ते बि वञा थो, हरू भरू तकड़ लाइ ॾिनी अथई। असां त मूं मां वीचार खे चांहि त पीअण ॾे, अदा तूं आराम सां चांहि पी। कमाईंदो त खाईंदासीं न मां साथ। कमाइण लाइ मां जो वेठो आहियां। हरू भरू तव्हां ते एतिरो बार रखण बि सुठो नथो लॻे। चरी तव्हां हसवान में ॿियो केरु आहे? बाबो हिन सोभला सिंह खे प्यारो थी वियो, हाणे तव्हां ई त मुंहिंजा माइट आहियो। इमरान पुट, तोखे लख शाबस हुजे, तो असांजी घणी दर सठी आहे। चवंदा आहिनि त सॼण ॾिए सॼी वाह, सॼी न ॻेजे। मासड़, बाबे जे मरण खां पोइ मूंखे ईअं महसूसु थींदो आहे ॼण तूं ई मुंहिंजो अबो आहीं। हा मासड़, तव्हां को बि कमकार न कयो, बसि मां जो आहियां, मां कमाए तव्हांखे खाराईंदुसि। ऐं हा, मां चाहियां थो त कुर्बान बि महिनत मज़दूरी न करे। हीउ घर मुंहिंजो न पर तव्हां सभिनि जो आहे। बाबा मां वञा थो कम ते, मूंखे देरि थी थिए। चङो पुट, अलाह निगरमान अथई। चाचा वरी न मुड़ियो, वरी मोकिलियोसि।
चांदो छा है कमदा छा है? हेॾे 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 हाँ चांदो चांदो। जी कमदार तो मुंहिंजे पुट खे सरदार खां पादर आया चो। कमदार यादि अथई तो मुंहिंजे नंढे भाउ खे लठियूं वाहे कढियूं रात में ॻाढ़ो कयोसि उहो ॾींहुं यादि काथई या न? अच्छा त माना पलांद कयो अथई? ईअं सम्झ कमदार तोसां मूं पलांद कयो आहे ॿिए ते ज़ुल्म तो कई उहो बि यादि रखंदो कर। रब साईं वटि देर आहे अंधेर न आहे कमदार। ग़रीब जो हिसाब देर सवेर ॾियणो पवंदई। यादि करे छॾ सिधो निंगर बि नंढी जुमा घड़ा तूड़े वेंदे काॾे? नबू कमदार सां तो वेर विझी नबू कमदार सां। कमदार तोखे जेके मुंहिंजी मेहियूं ॿधियूं आहिनि न सो ॿधी वञजां इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। चऊं हल माशाल्लाह। तोसां मुंहिंजो वाइदो आहे अधु ॾाढ़ी अधु छपर अधु मथो कूड़े जे न ॻोठ में चरे चरे करे न डोड़ाराए मई ऐं ॿार तुंहिंजे पोयां भितर खणी लॻा त मंझाल चा टयो जे न कया न त नबू कमदार नालो लाहे इन गॾह ते रखजां न त इन गॾह ते चारे तोखे सरगस कराईंदो सही। तूं सम्झी छा थो तूं कहिड़े बाग जी मूरी चवंदो पलांद कयो अथमि वेही तो दरिया कप ते विझी तो वागुन सां वेर। माशाल्लाह माशाल्लाह ॾिसंदासीं पोइ हिन ॻाल्हि खे। कयूं ख़िदमत वॾेरनि जी असांजी इज़त इन्हीअ में या कयूं ख़िदमत पाची बि कयूं वॾेरनि जी छो रुगो। ए बागियाणी किसनी दे खबर सवेली भगी आई निंड कान थी अचे छा? ए हे के नादर साईं सा दिल फासी वई हुजे के निंड काथे अचे किरड़ू नादर साईं काथे हुजे? नादर साईं ना निंड हूंदो बुध खर्चड़ो खोटो थई छा? ए हे के सडे अचीस त कुछ पैसा वठां ता के रुगो जन पैसा फरना नादर साईं ला सही हां फाटो हुंदी। ए हे के तोखे छो वकड़ पवन के मां पाण बंगले ते वञा बोड़ा कुरान पुजई खुदा पुजे तोखे खुदा न तो पुजे वञ बंगले ते रेस वडो ॾिसंदी न पाणे लठियूं ठोकींदी किरड़ी बंगले ते थी वञे ॾिस ए माराईंदी असां रेस न ढेगे माराईंदी रेस जो बागे हथ बागियानी बागी रेस था रेस बागी बागी ने अलाए केरा खबर ही कान जी पर कयूं सफाई। कमदार सॼे मुल्क खे तपाए हाणे ओताक ते अचण वञण बि बंदि। यारो फसल पची विया आहिनि उन साल संभाल कया न जब तो अंगरो ॾाढे बोड़ ते गोला खोड़े पियो हुजां। हाओ ज़मीन लाइ असल हां फाटी पियो अथई वरी ॿी का नई शैतानगिरी सोची हूंदई। यार यारो हाणे शैतानगिरी छॾियूं बाबा असल तौबा बस कईसूं बाबा। बेली बुछड़ो बि ॾाढो थियो पर बस कोन कंदे कमदार। यार यारो अच्छी ॾाढी हाणे थी अथई हाणे त ढीक ॾियणु छॾे ॾे। हाओ हाओ हाणे सरदार बि तोखे सम्झी वियो आहे हाणे न ॿी हराम पाई कई त पोइ घटि कान थींदई। यारो जान छॾ बाबा छो तूं मथो खाधो रे मुंहिंजो। हा दा सच आहे तूं जहिड़ो कोड़ो सो तोखे किथां हज़म थींदो। हल 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 न ॾिसी पर सॼो ॾींहुं रुगो ॻाढ़नि ॿोड़नि ते पियो ई वञे रे पेरनि में तोखां कमु पुॼंदो ॿियो। बाबा लॻे थो त सूबेदार जो जोश को झको थियो आहे। हा सूबेदार तोखे ऐं मुराद खे तंग ॾाढो करे हा पर डीपीओ फोन करे छंड पटियसि तॾहिं वञी का ॻाल्हि दिमाग़ में वेठी अथसि। बाबा सूबेदार सिधो सो डूंगर चवण ते असां ते केस ठाहियो तॾहिं त सलेमान जो खून बि लुड़ी वियो न। केस चालान थी वियो? हा डूंगर खान पंहिंजे ॻोठ जा ॿ मवाली चालान कराए छॾिया। बस नादर अल्लाह हुकुम रखे ना हुकुम
बाबा डूंगर गुज़रियल 10-15 सालन खां वठी असां सां मलो विढ़ंदो थो अचे। आख़िर तव्हां ख़ामोश छो आहियो? इहा असांजी शराफ़त आहे। असीं अमुन पसंद आहियूं। बाबा जॾहिं राज जा बि चङा मुड़ुस विढ़ंदा आहिनि न त जानियूं वीचारनि ग़रीबनि जूं ईंदियूं आहिनि। बाबा मां डूंगर सां बपाणी कंदुसि, पर वक़्तु अचे। तूं मुंहिंजे मिल्कियत जो अकेलो वारिस आहीं, इन करे अदावतुनि ऐं दुश्मननि खां पासीरो रह। सवाल मिल्कियत जो नाहे बाबा। ॿियो छा आहे नादर ख़ान? डूंगर ख़ान असांजी काछे वारी ज़मीन फबायूं वेठो आहे, तोखे हक़ वड़ा न? बाबा ज़मीन खां सवाइ हुन ॿियूं बि त घणियूं मज़ाकूं कयूं आहिनि। मां मञा थो, पर बाबा टके जे कमदार जी हुशीअ ते डूंगर सलेमान जो केस केॾो न चोट चाढ़े छॾियो। सलेमान जे पलव लाइ मां मुराद खे तयारु कयो आहे। सलेमान जे पलव सां गॾु मां पंहिंजा बि हक़ हिसाब वठंदुसि। नादर ख़ान झेड़नि जा मुहशल भरनि ॾे हुजनि, पराए कुल्हे ते बंदूक रखी न हलाए। बस बाबा बस, तव्हां हाणे ख़ामोश रहिजो। मां पाण जेको वणे थो सो कंदुसि। पढ़ाई छॾी? हाँ बाबा साहिब। बाबा हिकु ॻाल्हि अञा मूंखे सम्झ में नथी अचे। तव्हां हर पहिरीं तारीख़ ते मूंखां 25,000 जो चेक बि वठंदा आहियो ऐं कैश कराए उन खां पोइ छा तव्हांजो 25,000 खां वधीक ख़र्च थो थिए छा? बाबा साईं एतिरा पैसा गॾु करे छा कंदो? ये पैसा मूंखे त ख़र्च करणा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, पैसा रखी मां छा कंदुसि। इहे पैसा त छा पर मुंहिंजे जिस्म जो रत बि तुंहिंजी मिल्कियत आहे बाबा। बाबा मोर पखी केॾो न ख़ूबसूरत हूंदो आहे। हा बिल्कुलु मोर सुहिणो हूंदो आहे, पर उहो पंहिंजे पेरनि ॾे ॾिसी रोई पवंदो आहे। छा मतिलबु? बाबा तव्हां मूं लाइ केतिरा न महिरबान ऐं शफ़ीक़ आहियो, पर काश आम माण्हुनि लाइ ऐं राज वारनि लाइ बि एतिरा ई महिरबान हुजो। पुट तोसां त मुंहिंजा रत जा रिश्ता आहिनि। पुट जी औलाद न हूंदे बि मूं हमेशह तोखे पुटनि वारो प्यार ॾिनो आहे। पुट हूअं बि हर इंसान लाइ दुनिया में औलाद खां वधीक का बि मिठी शइ ऐं सुठी शइ न हूंदी आहे। पुट औलाद औलाद हूंदी आहे। बाबा हर इंसान जे सीने में हिकिड़ी दिलि हूंदी आहे। छा तव्हांजे सीने में 2 दिलियूं आहिनि छा? औलाद लाइ महिरबान ऐं ॿिए लाइ बेरहम। तव्हांखे सोनी जी सारंग ते रहम कोन थो अचे? ईंदो वक़्तु ईंदो, पर हुनखे आज़ादीअ जे लाइ अञा वक़्त जो इंतज़ारु करणो पवंदो। बाबा कंहिं बि इंसान खे क़ैद में रखणु या ग़ुलाम बणाइणु इहो इंसानी ऐं इख़लाक़ी ॾोह आहे। सदोरी पुट इहे ई ॻाल्हियूं तुंहिंजूं मूंखे न वणंदियूं आहिनि। हाणे त छा पास वञी पंहिंजे कमरे में। सोनी मुझी का गाल मञे ई नथी। कयां त छा कयां छा न कयां, का गाल समझ में नथी अचे। का गाल समझ में नथी अचे। रोज रोज डटा दी, अज शादी करा सुभाणे शादी करा, शादी ना करी उहा भी गाल कर, कि जे मोहब्बत ना हुजे उहा भी गाल कर। तोसां प्यार न हुजे त तो वटि छो अचां? ॿियो मुल्क खुटो आहे? ए हे के मुल्क मोला जो तव्हां कण सदाई पकल हुजे। ए हे के मूं मिस्कीन सां गाल करे सिधी के किशनी ठगी ठोड़ी कोन ॼाणे। हा त हा न त न, सदको वञाए। किशनी बाबू बखील माण्हू आहे, तकड़ न कर। तुंहिंजो मुंहिंजो कुर्ब त कायम आहे न। ए हे तोखे करे सियाणी मिली वई त असांखे लिपटी कोन ॾींदे, सदको वञाए। तूं विसारण जहिड़ी शइ नाहीं किशनी। ए हे के दिलासन ते किशनी के ख्वार न कर, के मैं चरी न हुजां, सब समझां।
पुटरा असां यादि था आहियूं तव्हां हुकुम त कयो असां तव्हां लाइ जबल बि ॾारे सघूं था नादिर खान जबल ॾारण जी दावत फरहाद कई हुई असां बि अव्हां जी ख़ातिर फराहत थी सघूं था ॻाल्हि सॼी एतमाद जी आहे एतमाद न हुजे हा त तव्हांखे यादि छो कयो हा तव्हां त असांजे दिलि में घर ॾेई छॾियो आहे निंड त असांजी अखियुनि जी बि फिटी वई आहे पर छा कयूं जुॼूं था वॾा माण्हू आयो किथे दड़को न ॾेई विचो भई असांजे दिलि खे सदमो रसे नादिर साहब कंहिं शाइर जूं ही सिटूं ॿुधूं अथव दिलि चवे थी त जेकर अहिड़ा शेर साम्हूं वेही ॿुधजनि जेकॾहिं टाइम हुजे त सुभाणे शहर वारे बंगले ते अचो त महिरबानी थींदी हाँ हाँ छो न ज़रूर अचबो महिरबानी ओके ओके खुदा हाफिज ओके अल्लाह हाफिज ए हे के नादर साईं हे त के छोरी बोरीअ जो फोन हुजे किशनी शक न कंदी कर शक इंसान खे निवड़े विझंदा आहिनि तूं रह ऐं मां ई रहां ए हे के सदको वञा ईअं न चओ मुराद चइबो त भागेलो थींदी अरे सर बेगुनाह भा माजी हाणे जीअण मुंहिंजे कहिड़े कम जो हूअं बि असां ग़रीबनि ते ज़ुल्म थींदा रहंदा आहिनि बंदूक न खणंदा ॿियो छा कंदासीं ईअं त आहे पर मुराद वरी बि सोच ग़रीब माण्हू आहे किथे ॿाहिरि न वञे सोचण वरी छा जो बाबा डूंगर ॾाढ जा सभु लीका लताड़े बीठो आहे हुन सां हाणे ॿ पाणी करणा ई पवंदा मुराद मां तोसां ॿधियल आहियां तूं परवाह न कर तुंहिंजी मालकी मां कंदुसि मां त पोइ साईं मूंखे बाक़ी छा खपे मुंहिंजो पहिरियों दुश्मन कमदार ऐं हुनजो पुटु आहिनि पल पलांद जी शुरूआति उतां कंदुसि पैसा ॾोकड़ ऐं हथियार खपनि त मां वेठो आहियां पैसो त साईं हर मर्ज़ जी दवा आहे पर तव्हांजी असांजी मुलाक़ात कीअं थींदी मोबाइल फोन ॾेई थो छॾियां तुंहिंजो असांजो राब्तो मोबाइल फोन ते रहंदो अचे वठ बाबा मुंहिंजो कमु हो तव्हांखे सम्झाइण नथा मुड़ो पाण ॼाणो पर मुराद हिकु ॻाल्हि ज़हन में रखजांइ त कॾहिं कंहिं बेडोईअ खे न रजाइजांइ न रे सर ग़रीबनि ते ज़ुल्म कॾहिं न थींदो त दुआ कजांइ त पलांद करे सघां चङो हलो भाई हलो भाई साईं चाहे साईं मानी तैयार आहे चओ त खणी अचां माने तैयार आहे हिकिड़ो कमु कर उहा छोरी आहे न सोनी हुनखे ॾे त उहा खणी अचे हा साईं सोनी ई खणी ईंदी मानी हाणे तूं हल घणो न ॻाल्हाए जेकॾहिं सोनी राज़ी थी पवे त छोरे सारंग खे माराए छॾियां ऐं हिन सां शादी करे वेही रहां पर छा कयां का ॻाल्हि ई नथी मञे जेकॾहिं सोनी राज़ी थी पवे त छोरे सारंग खे माराए छॾियां ऐं हिन सां शादी करे वेही रहां पर छा कयां का ॻाल्हि ई नथी मञे
माने घणी आई है भागुल कोने छा साईं भागुल च सरदार साईं खे तूं मानी दे जे करे ता नाराज था थियो तो बीरा कोने इंदस वे अरे करे जाती तुझी जगह मुझे पेरन में न पा मथे थी वे उठ मथे ओए ते सोनी मां नाराज छो थींदुसि मां त तोखे ख़ुशि थींदे ॾिसण थो घुरां ख़ुशि ऐं ना ॾिस मां चाहियां थो त तूं हिन हवेली जी मालिकियाणी थी वञ मालिकियाणी साईं ही हवेली ऐं बंगला अल्लाह साईं तव्हांखे बख़्श ॾे सोनी पैसा वठ ऐं सदोरी खे ॾे त तुंहिंजे लाइ नओं जोड़ो वठी अचे साईं असां मारू मिसकिन माण्हू आहियूं हिन मेरनि लटनि में ख़ुशि आहियूं मुंहिंजो मुड़ुसु रंग मेरनि लटनि में क़ैदी आहे साईं ऐं अमीराणी पोशाकूं पाए कीअं ख़ुशि थी घुमंदसि सोनी सुठो अथई त हिन सारंग छोरे जी पचर छॾ न त सॼी हयाती सूरन ऐं सदमनि में गुज़रंदई सुख कॾहिं बि ज़िंदगी में न ॾिसी सघंदी आहे सदमा ऐं सूर मुक़दर में लिखियल निभागियूं घणियूं समझी भोॻियां पई अॻिते बि जीअं हूंदी क़िस्मत वॾी का निभागी चोट जी निभागी तूं कोन सुधरंदी हाणे हल तो टर मुंहिंजे खे उथ अलाए कहिड़ी मिटीअ जी ठहियल आहे चोरी ते कावड़ बि ॾाढी थी अचे ऐं राव बि अचे थो कयां त छा कयां छा न कयां कुझु सम्झ में नथो अचे नादिर खान मूंखे नंढे हूंदे खां मोहब्बत जे नाले खां नफ़रत हूंदी हुई त पोइ ही सभु कुझु ख़बर नाहे अलाए कीअं ऐं कॾहिं मूंखे मोहब्बत सां मोहब्बत थी वई असां त कॾहिं सोचियो बि न होसीं त तव्हां सां कुर्बतूं थींदियूं मूं बि कॾहिं न सोचियो हुयो मगर अजीब इतफ़ाक़ आहे मुंहिंजो एक्सीडेंट थियणु तव्हांजो मिलणु ऐं एहसान करणु नादिर जंहिं महिल मूंखे होश आयो उन महिल तव्हांखे मूं पंहिंजी ज़िंदगी जो रफ़ीक सम्झियमि पर ज़बान सां इक़रार करण में देरि थी बावजूदि इन जे त असांजे वॾनि जे विच में सख़्तु दुश्मनियूं ऐं मुखालफ़तूं आहिनि सदोरी मोहब्बत अदावतुनि खां बेनियाज़ हूंदी आहे असीं त तोखे पंहिंजो सॼणु सम्झी वेठा आहियूं पर तुंहिंजी दिलि जी ख़बर तोखे त असां लाइ केतिरी मोहब्बत अथई बि अलाए न आउं एतिरो बेक़दरो किथे आहियां जो दिलि जे अंगण ते आयल महिमान खे मानाइती मोट न ॾियां छा असां ॿई पंहिंजे वॾनि जूं रंजिशूं ख़तमु कराए नथा सघूं कोशिश कामयाबीअ जी कुंजी आहे कोशिश तूं बि कर मां बि कयां थो पर सदोरी तुंहिंजे पीउ में तकबर गुरूर ऐं अनापरस्ती तमामु घणी आहे इंसान चंड ते पहुची सघे थो छा बाबा साईं ज़िद तां नथो लही सघे आहे त मुश्किल नामुमकिन त नाहे तव्हांजी मर्ज़ी भले कोशिश करे ॾिसो सदोरी कॉलेज खां मोटण में एॾी देरि कई अथई रईस वॾो पुछे पियो छा पियो चवई बाबा साईं चयईं पए त सदोरी अलाए छो देरि कई आहे नो प्रॉब्लम भागुल अॼु मां ॾाढी ख़ुशि आहियां ख़ुशि ख़ैर त आहे को नव लखो हार लधो अथई छा हार
हार मूं वटि खोड़ त ॿियो छा? ॿुधाईंदी साईं, पर अञा न। छो? मूंसां बि ॻाल्हि करण में की बाई थी, मूंखां बि लिकाई थी। सोनी ऐं मां त काॾों जाम कोन रहियासीं। मां हिन ज़ालिम वटि पनाह वठण छो आयुसि? पर मूंखे कहिड़ी ख़बर त ही सरदार ऐं चङा मुड़ुस अंदर जा एॾा कठोर ऐं गंदा हूंदा आहिनि। मां त वरी बि मर्द आहियां, वीचारी सोनी छा सोचींदी हूंदी? बस शायदि इहो ई सोचींदी हूंदी त सारंग सां मोहबत न कयां, पंहिंजो अबो अमड़ छॾे हिन जे पुठियां त न लॻा। पर मूंखे बि इहा गलत कोन हुई त हिते अचण सां हेॾियूं जुदायूं थींदियूं। कैदी बणियासीं ऐं हिक ॿिए जी मुंहुं ॾिसण लाइ बि सिकंदासीं। सोनी, चांहि पी न? नथी वणे सारंग। छो? गणती अथई छा? हाँ, गणती त हूंदी न। कहिड़ी? अबे अमड़ जी। को छा सोचींदा हूंदा? पाड़ो पति मिट माइटनि खे ताना न हणंदा हूंदा? ताना त हणंदा, पर मां त तोसां गॾु आहियां न। तूं मर्द आहीं। ताना मेणा ऐं मयारूं इहे सभु औरतुनि लाइ हूंदियूं आहिनि। पोइ जीअं चवईं, मोटी हलूं? न, हाणे मोटण कहिड़ो? ये ताना मयारूं मूं पंहिंजे सिर ते तुंहिंजे ख़ातिर खयां आहिनि। हाणे मुंहिंजो सभु कुझु तूं आहीं सारंग। मतां को ज़ोर बार पवई मूंखे फिटी न कजांइ। सोनी, तूं एतिरो छो थी सोची? छा तोखे मुंहिंजी मोहबत ते एतबार न आहे? मूंखे तो ते पूरो एतबार आहे, पर गॾु रहण सां मोहबतूं छिटी थी पवंदियूं आहिनि। ॿुधो अथमि त प्यार जी शादी अक्सर नाकाम थींदी आहे। सोनी, हीअ दुनिया एतबार ते क़ाइमु आहे। एतबार जी बुनियाद ते लखनि ऐं करोड़नि जा सौदा थियनि था। तूं ऐं मूं बि दिलि जो सौदो कयो आहे। पोइ कस या कसर वंडे विरहाए खाईंदासीं। हाय हाय सोनी, तुंहिंजा ऐं असांजा नसीब ई खोटा। तूं बि चओ पंहिंजे भाग खे, मां बि चवां पंहिंजे भाग खे। सदोरी, अञा घणा साल पढ़ंदी हैं? अञा 4-5 साल पढ़ंदसि। पर छो? छो? मां बि त तुंहिंजे इंतज़ार में आहियां। अजायो इंतज़ार करे पंहिंजी जवानी बर्बाद न कर। छो? 5 सालनि खां पोइ केरु जिए केरु मरे इहा त कंहिंखे ख़बर कोन्हे। तोसां नंढपिण में निकाह पियल आहे। तूं मुंहिंजी मंग आहीं, मंग। नो प्रॉब्लम। मां नथी मञां सगीर ॿार ते पियल निकाह खे। इहा तुंहिंजी गैरत आहे। 2 अखर पढ़ी वर विसारे छॾी। गैरत? गैरत जे खोखले ताने सां तालीमी याफ़्ता छोकिरीअ खे बेवकूफ़ नथो बणाए सघीं। हिकु आवारा ऐं जुआरीअ खे पंहिंजो जीवन साथी बणायां, छा इहा मुंहिंजी गैरत आहे? ठीकु आहे, पर मां बि निकाह फिटी कोन कंदुसि, भले अछो मथो थी वञे। तुंहिंजी तस्वीर मुंहिंजे दिलि जे फ्रेम ते तुंहिंजी तस्वीर सुहे ई कान थी। इहो तूं न, पर डूंगर ख़ान थो ॻाल्हाए। दादरा, तूं हेॾा पादर खाधई
वो भी मेस न मुई अला हवाई थी बिली खुदा खुदा कर अब्दुल्ला ॾिसी कोन तो ॻोठ वारनि मिली मुंहिंजो छा असर कयो आहे मुंहिंजा कहिड़ा हाल करे छॾिया अथनि ॻोठ वारनि चङो कई पर तूं बि कुझु पंहिंजो शर्म कर दादला अब्दुल्ला अञा मुंहिंजो ॾोह आहे ॾाढी खूह कई थी दादला बिली कुछ खुदा जो खौफ कर हा हा थियो वात न हण न त जा सका सुभाणे पीउ खे चइजां त सरदार घुरायो अथसि सरदार बाबू त सुबुह सरदार ने वियो आहे ॾिस अञा पे थो पंहिंजूं अरडायूं न छॾियो मूमल मरी वञण वारनि लाइ एतिरो परेशान छो थी थी पंहिंजो पाण खे संभाल मूमल जिंदगी फ़क़ति दर्द जो नालो न आहे जिंदगी हसीन आहे उनजी सूंह खे गदड़ण जे लीका लीके उनखे मेरो ऐं बेहुसन न बणाए मूमल जिंदगी जी हकीकत के समझण जी कोशिश कर मां तो सा हर मुश्किल में साथ दींदुसि सलेमान वेचारे जी मुक़दर में ईअं लिखियलु हो पर तूं त पंहिंजी हयाती थर जो थुअर न बणाए मूमल मां तोखे ख़ुशि ॾिसण थो चाहियां हा मूमल मां तो सा हरदम गॾु आहियां उदासियूं हर इंसान जे वजूद खे उॾही जीअं खाई वेंदियूं आहिनि मां तुंहिंजे चेहरे ते इहा उदासी नथो ॾिसी सघां जिंदगी जी हकीकत खे समझण जी कोशिश कर मूमल मां तो सां हर मुश्किल में साथ ॾींदुसि जीजी चाय पियो माणिक जॾहिं रण जी उञायल धरती ते बूंद वसंदी आहे त उतां जा माण्हू छा महसूस कंदा हूंदा जीजी मां जॾहिं उञायल धरती ते बरसात पवंदी आहे त उतां जा माण्हू त छा वण टिण पखी जानवर सभु बाग बहार थी पवंदा आहिनि माणिक असांजे मुक़दर में बहारूं अचणियूं न आहिनि छा अलाए जीजी कहिड़ी ख़बर त सुभाणे छा थींदो बेरहम ज़माने में मासूम दिलनि जो खून कंदड़ सौदागरनि जे लाइ का बदालत न आहे जीजी हिन दुनिया में न सही पर क़यामत में त हक़ हिसाब हर कंहिं सां थियणो आहे न एॾो डिघो इंतज़ार माणिक हा जीजी अलाह वटि देर आहे पर अंधेर न आहे जीजी आख़िर तव्हांजे अंदर में कहिड़ो दर्द आहे मां त तव्हांखे सदाईं उदास ॾिसंदो आहियां माणिक माणिक नाराज़ खे राज़ी रहण ॾे त सुठो आहे दोस्तमा बाबल लगे तो रसनुगर खान सवाई जो गिलास जरूर हणंदो न बोतार के न जाए बोतार के पेरियों करार लगा पियान ब गिलास पेरियों पीता थई बाबल साईं
बाबा साईं हाँ बाबा सवाई जो गिलास बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह वाह जो हलंदी असांजो भोतार थी थादल जो बागे आशिक हा बरोबर मञबो बाबल साईं मञबो आहे बि तरह डूंगर खान डूंगर माना जबल बाबा जबल के कहिड़ी परवाह बाकी बंदे बिस्मिल्लाह बाबा यारो अवेले सवेले मिड़ी भोतार पियंदो आहे हा बरोबर तव्हां ॿई ॻाल्हि ॿुधो जी बाबा साईं थादल पी जी तव्हां ॿई पोइ मूंखे ज़ोर ॾियो छा हा बाबा साईं हाज़िर हाज़िर अचे रुस्तम अचे हेरे यारो वाह रे वाह जे अचे भली भली करे अचे सिर डूंगर खान जो बचे जगी गदर गल अंदर भंग ना है दहिया असांजे पीअण जी वही आ जगी गदर गल अंदर शाबाश रुस्तम तूं बाबल साईं खे ज़ोर दे मां वञी सारंग जी सार संभाल लही अचां छो यारो छो अब ईअं न थिए जो ओ हलियो वञे पोइ बाबा साईं जे पधरनि सां केरु बचाईंदो चङो 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 माशाअल्लाह वञ वञ जी बाबा साईं अरे सोनी मूंखे ॾाढी वणी वई अथई असुल कोन मोटाए ॾींदो सान भोतार पर हुन छोरे जो छा थींदो पहिरियों सोनीअ खे शादीअ लाइ राज़ी त कया पोइ छोकिरो बि परे कोन्हे साईं छोकिरी मञींदी न अञा त कोन थी मञे पर हिकु ॾींहुं ज़रूरु मञणो पवंदुसि जे प्यार सां न मञई न अॻियां मां बि डूंगर खान आयासि जे प्यार सां न मञियो न सोनीअ त पोइ मोचड़नि सां मञाईंदोसांसि के तुंहिंजो छा वञे के नदर साईं हुजे काथे काछे चरी थी छा ए काछे में माण्हू था मरन उन ही रींदी वरी काछे मैं चोरी थी अरे बाबा जेकॾहिं मैं चोरी थी आहे त पोइ हिते छो आया आहियो साईं पहिरियों उताक जे दर ते आयो आहे